ख़बर शामिल कंदासीं अपडेट कंदासीं। ठटे में पसंद जो परणो कंदड़ नौजवान जोड़े जो क़त्ल जो केस नारीअ जे भाउ समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ ठटे थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल नौजवान अल्लाह ॾिनो पलीजो जे सोट हारून रशीद जी फरियाद ते गिरफ़्तार जवाबदार गुलाम रसूल उर्फ राजा मिसण, ठटे जे बासर शख्सियत अली दोस्त मिसण, कबूल मिसण ऐं अहमद अली जाकरो खे नामज़द कयो वियो आहे। गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदासीं गुज़िरियल ॾींहुं हाई स्कूल रोड ते 2 साल अॻु प्यार जो परणो कंदड़ दड़ो वासी नौजवान अल्लाह ॾिनो पलेजो ऐं संदसि घरवारी गुल समीरा जा गोलियूं लॻल लाश मिलिया हुआ। अपडेट कयूं पिया। ठटे में पसंद जो परणो कंदड़ नौजवान जोड़े जे क़त्ल जो केस नारीअ जे भाउ समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ ठटे थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त मक़तूल नौजवान अल्लाह ॾिनो पलेजो जे सोट हारून रशीद जी फरियाद ते गिरफ़्तार जवाबदार गुलाम रसूल उर्फ राजा मिसण, ठटे जे बासर शख्सियत अली दोस्त, कबूल मिसण ऐं अहमद अली जाकरो खे नामज़द कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं हाई स्कूल रोड ते 2 साल अॻु प्यार जो परणो कंदड़ धड़ो वासी नौजवान अल्लाह ॾिनो पलेजो ऐं संदसि घरवारी गुल ज़मीरा मिसण जा गोलियूं लॻल लाश मिलिया हुआ। ठटे मां ख़बर ॾियूं पिया। ठटे में पसंद जो परणो कंदड़ नौजवान जोड़े जे क़त्ल जो केस नारी जे भाउ समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ ठटे थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल नौजवान अल्लाह ॾिनो पलीजो जे सोट हारून रशीद जी फरियाद ते गिरफ़्तार जवाबदार गुलाम रसूल उर्फ राजा मिसण, ठटे जे बासर शख्सियत अली दोस्त, कबूल ऐं अहमद अली जाकरो खे नामज़द कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया। गुज़िरियल ॾींहुं हाई स्कूल रोड ते 2 साल अॻु प्यार जो परणो कंदड़ धड़ो वासी नौजवान अल्लाह ॾिनो पलेजो ऐं संदसि घरवारी गुल ज़मीरा मिसण जा गोलियूं लॻल लाश मिलिया हुआ। वधीक तफ़सीलनि लाइ राब्तो कयो आहे ठटे मां KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब, अपडेट कजो। जी, ठटे में गुज़िरियल ॾींहुं सुबुह सवेर हाई स्कूल रोड ते हिकु कटस कार में नौजवान जोड़ो जेको 2 साल अॻु में प्यार जो परणो कयो हो, दड़ो वासी अल्लाह ॾिनो पलीजो ऐं उनजी घरवारी जेका आहे नौजवान नारी ठटे वासण गुल ज़मीरा मिसण, उन्हनि जी गोलियूं लॻल लाश हथाया हुआ। जंहिंखां पोइ पोस्टमार्टम खां पोइ लाश संदन ॻोठ दड़े वेझो लाइकपुर में आया, जिते राति देर ताईं उनजी तदफीर करण खां पोइ उनजा वास ठटे थाणे पहुची केस दाख़िल करायो आहे। ऐं जेको मक़तूल नौजवान आहे अल्लाह ॾिनो पलीजो, उनजे सौट हारून रशीद जे फिरियादी थियो आहे केस में। जंहिं केस में अहम सूरत साम्हूं हाणे आई आहे। जंहिं केस में गुज़िरियल ॾींहुं पुलिस छापा हणी गुलाम रसूल राजा मिसण खे गिरफ़्तार कयो हो, जंहिंजे बारे में पुलिस जी दावा हुई त जवाबदार जेको आहे नारी जो भाउ आहे, हुन क़त्ल जो एतिराफ़ कयो आहे। पर हाणे केस में अहम पेशरफ़्त साम्हूं आई आहे जो फिरियादी जेको आहे हारून रशीद जेको सौट आहे मक़तूल नौजवान अल्लाह ॾिने पलीजे जो जे प्यार जो परणो 2 साल अॻु में कयो हो, उन केस में ठटे जे बासुर शख्सियत अली दोस्त मिसण, उन सां गॾोगॾु नौजवान नारी जो भाउ आहे गुलाम रसूल उर्फ राजा, उन समेत कबूल मिसण ऐं अहमद अली जाकरो खे केस में नामज़द कयो वियो आहे। 4 जवाबदार नामीनेट कया विया आहिनि ऐं कुझु जेके अणॼातल बि केस में नामीनेट कया विया आहिनि। केस में जेको हवालो ॾिनो वियो आहे, जंहिंमें फिरियादी पारां ॼाणाईंदे इहो इंकशाफ कयो वियो आहे त जुलाई 2018 ईस्वी में नौजवान जोड़े प्यार जो परणो कयो, जंहिंखां पोइ सिंध हाई कोर्ट में हिकु पिटीशन उन्हनि दाख़िल कराई हुई 137 पिटीशन नंबर ऐं 2337 पिटीशन नंबर तहत सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई गई हुई, जंहिंमें दरख़्वास्त गुज़ार नौजवान जोड़े ख़दशो ॾेखारियो हो त उहे 4 ई ॼणा जेके खेल धमकाए रहिया आहिनि, उन्हनि खां खेनि जान जो जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे। जंहिंखां पोइ गुज़िर राति धोखे ज़रिए उन्हनि खे ठटे घुराए जेको आहे उनजे भाउ नारी जे भाउ धोखे ज़रिए घुरायो ऐं 4 ॼणनि हमसला थी हिननि खे क़त्ल कयो आहे। इंतहाई अहम सूरत साम्हूं आई आहे, डेवलपमेंट साम्हूं आई आहे जो फिरियादी गुरु बाज़ाब्ता तौर ते नौजवान जो जेको सौट आहे उहो केस जो फिरियादी बणिजी कलम 302, 311, 109, 34 PPC त 4 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। केस दाख़िल थियण खां पोइ जेको जवाबदार आहे गुलाम रसूल उर्फ राजा जेको नारी जो भाउ आहे, उहो पुलिस तहवील में आहे, उनखे नामलूमत मुंतक़िल करे जांच कई वञे। SSP ठट्टो डॉक्टर इमरान पारां DSP ठट्टो ऐं SHO ठट्टो जी अॻुवानी में ख़ुसूसी टीम पुर क़ाइम कई वई आहे, जेके केस जी जांच करे रहिया आहिनि ऐं के जवाबदार केस में जेके नामज़द कयल आहिनि उहे हिन वक़्तु रूपोश आहिनि। अली दोस्त मिसण, कबूल मिसण ऐं अहमद अली जाकरो पुलिस जो चवणु आहे त उन्हनि जे गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि, अञा ताईं उहे हथ अची न सघिया आहिनि।
पर केस में हाणे बाज़ाब्ता तौर ते केस दाख़िल थी चुको आहे ऐं केस में 4 जवाबदार नामीज़द कया विया आहिनि जंहिंजो जेको फिरियादी मोकुल इख्तियार कयो आहे जवाबदारनि हमतलाती साधननि जे जेके नौजवान जोड़े खे धोखे ज़रिए घुराए गैरत जे नाले ते क़त्ल कयो आहे साणनि नाइंसाफ़ी कई आहे उन हवाले सां हाणे बाज़ाब्ता तौर ते केस जी जांच बि शुरू थी चुकी आहे जी महबूब रोही अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ॿिए पासे नवाब अली मोहम्मद मां ख़बर ईंदासीं।